बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, औलाद जो फ़र्ज़ु आहे त पीउ माउ जी इज़त करे, पंहिंजे बचड़नि लाइ क़ुर्बानियूं था ॾियनि। हिकिड़े शख़्स ॿुधायो त नंढा हूंदा हुआसीं त ॾाढो मेलनि ते घुमणु फिरणु, पीउ खां ख़र्ची वठणु, अक्सर असां अंगल कंदा हुआसीं त अॼु हेॾे वेंदासीं, अॼु हेॾे वेंदासीं, स्कूल वेंदासीं, साइकिल खपे। मिसाल को बि रांदीको कंहिं ॿारहाड़ी वारे खे ॾिसंदा हुआसीं, ॻोठ वारनि खे चवंदा हुआसीं त इहा शइ खपे। इहा जांच कोन कंदा हुआसीं त असांजे पीउ वटि कुझु आहे या न। नंढा जॾहिं हूंदा हुआसीं, जॾहिं पाण खां वॾनि खे ॾिसूं पिया त उहे पाण घुमनि था फिरनि था, सुठो पाइनि था, त ख़्वाहिश पैदा थी त काश असां बि वॾा थी वठूं। वक़्तु ईअं गुज़री वियो, ख़बर ई न पई जो वॾा थी वियासीं। वरी दोस्तनि सां घुमणु फिरणु, इंजॉय करणु, पोइ बि पीउ जो सहारो माना न बणी सघियासीं। नौजवानी खां वरी शादीअ जी तरफ़ शौक़ु थियो, दिलि चाहियो त शादी बि कयूं। दोस्तनि खे ॾिसंदा हुआसीं त सभु घोट था थियनि, ॼञ थी वञे, कुंवार वठी था अचनि, उन्हनि जूं दावतूं थियूं थियनि, अजीब अजीब क़िस्म जूं ड्रेसूं थियूं थियनि। माना घोट जी हिकिड़ी वॾी लय आहे त असांजी बि माना लय थिए, असां बि शादी कयूं। शादी करण खां पोइ त ख़्वाहिश पैदा थी त असांखे बि औलाद थिए, बल्कि पुटु थिए। छो जो सभिनी खे ॾिसंदा हुआसीं न, फलाणे खे पुटु आहे, टीरे खे पुटु आहे, उहो कॾहिं आङुर खां वठी पंहिंजी औलाद खे को उताक ते वठी ईंदो हो, को शहर वठी वेंदो हो, को स्कूल वठी वेंदो हुयो, को पंहिंजे औलाद खे मेलो घुमाइणु वठी वेंदो हुयो। त असांखे बि ख़्वाहिश पैदा थी त अलाह पाक असांजी झोली बि साई करे त पुट जी औलाद थिए, न्याणियूं बि अलाह पाक ॾे। पर तक़रीबन असां त सभई पुट ई घुरंदा आहियूं। अलाह उहे ॾींहं बि आंदा मूंखे पुटु बि थियो। वरी ख़्वाहिश पैदा थी त हाणे पुट जी सुठी तरबियत कयां। हाणे मां ज़ोर शोर सां पंहिंजी महिनत शुरू कई। पंहिंजो जेको कमु कंदो हुउसि उन खां डबल ते महिनत कंदो हुउसि, ओवर टाइम लॻाईंदो हुउसि, राति जो देरि ईंदो हुउसि त पंहिंजे पुट जी परवरिश सुठे नमूने सां कयां। माना इहो हिकिड़ो शौक़ु जागी पियो। मुंहिंजो पुटु पंहिंजे हम उमिरि दोस्तनि सां, हम उमिरि छोकिरनि सां, ॿारनि सां जीअं हुई बि सुठो थी हले, उनजी सुठी परवरिश कई, उनखे थोरो वॾो थियो त अञा मूं महिनत वधीक कई त इनखे तालीम ॾियारी। बहरहाल ॾींहं ईअं गुज़रंदा विया, ख़बर ई न पई। कॾहिं ज़िंदगीअ में पंहिंजी का बि ख़्वाहिश न रखी त मूंखे हीअ शइ खपे, सिर्फ़ु औलाद लाइ सोचीसीं। न्याणियुनि जी त का लालच कोन्हे, सिर्फ़ु उन्हनि जी लालच आहे त पीउ माउ जे चपनि ते मुंहं ते मुस्कुराहट हुजे। न्याणियुनि जी का बि घुर्ज कोन्हे। पुट जी त हर ख़्वाहिश आहे, अॼु हीअ शइ खपे, अॼु हीअ शइ खपे, अॼु हीअ शइ खपे। टाइम पास थींदो वियो, को अहिड़ो ॾींहुं बि आयो मुंहिंजो पुटु वञी कॉलेज पहुतो। तमामु सुठे नमूने सां हिन जो पढ़णु, मुंहिंजी दिलि ख़ुशि थियणु लॻी त मां बि पढ़ियलु न आहियां, मुंहिंजी घरवारी बि पढ़ियलु न आहे। अलाह कयो त मुंहिंजो पुटु सुठे कॉलेज ताईं पहुतो, यूनिवर्सिटी ताईं पहुतो। हाणे असां दिलि में मुतमिन आहियूं त मुंहिंजी मज़दूरीअ, मुंहिंजी महिनत, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजी वफ़ादारी रंग लातो। मुंहिंजो पुटु यूनिवर्सिटी खां जॾहिं मोकल ते आयो त मूं पंहिंजे पुट खे विहारे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई त बाबा, तोखे पढ़ाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तूं पंहिंजे पेरनि ते बीह। मां त मज़दूर आहियां, मज़दूरी रहंदुसि, न मां हाणे स्कूल वेंदुसि, न कॉलेज वेंदुसि, न मां प्रोफेसर थींदुसि। हाणे जेको कुझु करिणो आहे तोखे करिणो आहे, ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त तूं हिकु सुठो इंसानु थी। पढ़ाइण जो मक़सदु इहो आहे त हिन ज़माने में इंसान जी इज़त जेका आहे त सभ खां वधीक क़ीमती आहे। इज़त पंहिंजी हुजे या पराई हुजे, इंसान जी वॾे में वॾी दौलत इज़त आहे। पुट मूंखां पुछा कयो त बाबा छा मक़सदु आहे, माना मूंखे छा करणु घुरिजे। उन्हनि जी औलाद कुझु अहिड़ो कमु करे वेंदा आहिनि जो कॾहिं कॾहिं उन्हनि जे पीउ माउ जो कंधु जेको आहे त फ़ख़ुर खां मथे थींदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ो घटिया कमु कंदा आहिनि जो उन्हनि जे पीउ माउ जो, ख़ानदान जो कंधु जेको आहे न शर्म खां झुकी वेंदो आहे। कॾहिं अहिड़ो कमु न कजांइ जो मां महिनत करे तोखे तालीम ॾियारी, तोखे सुठे इंसानु ठाहिण जे करे। छो जो तालीम वारो माण्हू सुठे तरीक़े सां सोचे सघे थो, सुठो हली सघे थो, ऐं ज़माने जे नज़रनि में बि सुठो हूंदो त बाबा तालीम याफ़्ता आहे। हुनजे पुटु चयो ठीकु आहे। चंद महीना गुज़रिया त चए पियो त मुंहिंजे पुटु कॉलेज मां हिकिड़ी छोकिरी खणी वञी कोर्ट में निकाह कयो। मज़दूर शख़्स ॻाल्हि कई, जॾहिं मूंखे ख़बर पई त मुंहिंजे पुटु हीउ कमु कयो त हर मूंखे खिलणु पियो अचे, हर रोअणु पियो अचे, हर ॾुखु पियो थिए। त औलाद चवंदा आहिनि त औलाद पीउ माउ जी इज़त कंदो आहे,
त मुंहिंजे चङाइनि जो, मुंहिंजे वफ़ादारनि जो, मुंहिंजे महिनत जो मुंहिंजे पुट कहिड़ो सिलोक ॾिनो, कहिड़ी मुंहिंजी इज़त उन कई। जॾहिं मूं उनखे विहारे सम्झायो त इंसान जी सभ खां वधीक जेका क़ीमती शइ आहे इंसान वटि उहा आहे इज़त, पोइ खणी पंहिंजी हुजे या पराई हुजे। अॼु मां नियाणियुनि जो मालिक बि आहियां। जे अगरि सुभाणे मुंहिंजी नियाणीअ खे को भॼाए वञे निकाह करे कोर्ट में, त शायदि मां बि कुझु ई न सघंदुमि, छो जो मुंहिंजे पुट अॻु में अहिड़ो घटिया कमु करे चुको आहे। दोस्तो, कहाणी जो मक़सदु इहो आहे त औलाद खे पेरनि ते बीहारण लाइ पीउ माउ जतन था कनि, महिनत था कनि, मज़दूरी था कनि, क़ुर्बानियूं था ॾियनि ऐं सभु कुझु पंहिंजो क़ुर्बान था कनि। पंहिंजे ख़्वाहिशनि खे दॿाए करे उहो पंहिंजी औलाद खे पेरनि ते बीहारण लाइ कोशिशि कंदा आहिनि। पीउ माउ खे ख़बर आहे त असांखे कुझु बि फ़ाइदो न आहे मिलणो। जेके मज़दूरी कंदा आहिनि उन्हनि खे अक्सर इहा ख़बर हूंदी आहे त शायदि असांजो पुटु कामयाबीअ ते पहुचे, असांजो अखियूं ॾिसनि अलाए न ॾिसनि, पर उहो इन जे करे महिनत कंदा आहिनि त असां खां पोइ हीउ त सुखियो हुजे। ऐं उहो ई औलाद उन जे सॼे कीअं कराए ते पाणी फेरे ऐं वञी कंहिंजी इज़त में हथु विझे, त अहिड़ी तालीम ॾियारण खां बहितर आहे त उनखे को गॾु गाॾो वठी ॾिजे त उहो वञी हलाए। तव्हां अगरि कंहिंसां मुहबत था कयो, सची मुहबत था कयो, अगरि तव्हां उन छोकिरीअ जो रिश्तो था चाहियो त उन जे मालिकनि सां ॻाल्हायो। जे अगरि तव्हां हैसियत में घटि आहियो त अॻु में महिनत करे पंहिंजी हैसियत ठाहियो, त जीअं उहो शख़्स पाण तव्हां सां रिश्ते करण में राज़ी हुजे, पाण तव्हांखे ऑफर करे। हे कहिड़े क़िस्म जी तव्हांजी मुहबत थी थिए जो तव्हां सॼे ख़ानदान जो नकु कटे, उन्हनि जो शर्म खां कंधु हेठि करे पाण वञी ख़ुशियूं था माणियो। तव्हां मुंहिंजो वीडियो को मर्द थो ॾिसे, का औरत थी ॾिसे, का न्याणी थी ॾिसे या को शागिर्द थो ॾिसे, मां तव्हां सां मुखातिबु आहियां। अगरि तव्हां तालीम हूंदे बि अगरि तव्हां पंहिंजे ख़ानदान जी इज़त नथा ठाहे सघो त तव्हां जहिड़ो जाहिल दुनिया में कोन्हे। तव्हां को अहिड़ियूं ख़ताऊं थी वञनि जंहिंमें सॼे ख़ानदान जो कंधु शर्म खां हेठि हुजे, सॼे ख़ानदान जूं बेइज़तियूं हुजनि, सॼे ख़ानदान जो एफआरनि में नाला हुजनि, सॼे ख़ानदान जो क़त्ले आम थी वञे, नियाणियूं खॼी वञनि, त तव्हांजी तालीम कंहिं कम जी कोन्हे। तव्हां बि कंहिं सब्ज़ी मंडी में मज़दूरी कयो, उहो तव्हांजे लाइ बहितरु आहे।